खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे सिजावल मां खे ख़बर ॾींदा हलूं। सतील दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल में 21 रमज़ानुल मुबारक हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾियारो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मातमी जुलूस हाजी मुज़फ़र अली लिगारीअ जी निगरानीअ में फ़कीर महमद कराई जे पिण मां बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो हुसैनी चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा में उलमा इकराम हज़रत अली करमुल्लाह वजहू जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। मोमिनन पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर जनी कई वई ऐं बाद में जुलूस अल हुसैनी इमाम बारगाह में नहर थियो, जिते मोमिनन लाइ लंगर ऐं न्याज़ जो बंदोबस्त कयो वियो हो। एसएसपी सिजावल डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादा जी हिदायतुनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। उते इफ्तार थींदी, उन खां पोइ नमाज़ मगरिब मस्जिद में अदा थींदी। हुसैनी हाउस ते काफ़िलो हलंदो, उते इफ्तार थींदी, उन खां पोइ नमाज़ मगरिब मस्जिद हुसैनी में अदा कई वेंदी। लब्बैक